नफस नफस पे रहमतें, जहां जहां से वो शफी आसिया गुजर गया, जहां नजर नहीं पड़ी वहां है रात आज तक, वहीं वहीं सहर हुई जहां जहां गुजर हुआ। हिन वक्त आवाज सामो वकीले बिटाई, तर्जमाने बिटाई, तमाम लंबो चौड़ो सफर करे तमाम जो है शहर पीरगोट के अंदर आयल। अल्हम्दुलिल्लाह अजी जो है शहदा इस्लाम शहदा करबला कॉन्फ्रेंस के अंदर हजरत मौलाना कारी कामरान अहमद हैदराबाद वाला पहुंची चुका है। हिन वक्त आवाज सामो वकीले बिटाई, तर्जमाने बिटाई, हजरत मौलाना असदुल्लाह हैदरी साहब खिताब कर फरमाइंदा। नारे तकबीर, शान मुस्तफा, अजमत मुस्तफा, किरदार मुस्तफा, नारे मुझे टाइम बुधायो 2:45 थियन था, 23 ताईं मां बयान कंदुसि। टाइम पोइ थारियो पोइ रुॻा छो था पोइ फलाणो आयो हाणे लव फलाणो आयो आहे। नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीना जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबलना व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम इन्नल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। वक़ाल अल्लाहु तआला बिशान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन। मुहम्मद जा आशिक ॾाढियां जो सुभां, सच्चा आशिक रसूल ज़ोर सां मोहम्मद जा दीवाना बैयत बुलंद करे चओ। मां ॾिसां को कटड़ू त कोन आयो आहे, सब मोहम्मद जा दीवाना आया। हुआ सरमद सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मदीने वेंदो, घणो करे त मूं सां गॾु हलंदो, पर टिकेट पाण भरींदो। खजूं तव्हांजूं लखियूं न मुंहिंजूं थोरो ई लखियूं। खिलजी चवनि था तोखे बि वठी हलंदासीं। पैसे वारा मदीने न वेंदा अथव, पैसे वारा दुबई शारजा लंडन अमेरिका, मदीने उहे वेंदा जंहिंजी क़िस्मत भली हुजे। अल्लाह तव्हां सभिनीनि खे मदीने जो मुसाफ़िर बनाए। सुम्मा शहिदा तुम्मा अरजा इला समा इल अव्वल वसानिया वसालिसा वराबिया वलखामिसा वसादिसा वसाबिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलुल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह। बेटा ये तो जे कामिल करबला, करबला में आया नमाज में कामिल, सखा में कामिल, तबलीग अली जी औलाद मोहम्मद जे दीन में कामिल। डाडिया चो अली अलिया, पूरे मजमे में आवाज अचे चो अली अलिया, चो अली अलिया, चो अली अलिया। असा जमियत वारन जो नारो यो आ, उम्मत सारी गुलाम आ, अली असा जो इमाम है। कामिल करबला आया अज अमीर वे ही वेरन सामो हयाऊं थे तीर, पर इया हुई तकदीर अली जे औलाद थे। अली जे औलाद के जेके भाइन घट बुद्ध बुद्ध कटड़ू, अली जे औलाद के जेके भाइन घट पाड़ू तिन पलीतन जो तो परवरदिगार पट खफो ऐं खफत लहदन कान लतीफ। जदो करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं, झेड़ो यजीद सामुही जुम्बे जोड़ियाऊं, पर मुंह न मोड़ियाऊं पसीता तरार जो।
बेटा इधर जे वाहे कांदा हबीब सी मोहम्मद जा यार मिठे मोहम्मद सा बदर में गड ओहद में गड कंदक में गड हुनैन में गड गार में गड क़यामत तई मज़ार में मोहम्मद जे बाकुर में गड सुता पिया साहबा जा आशिक बैयत बुलंद करे जा नारे तकबीर शान मुस्तफा उज़्मत मुस्तफा किरदार मुस्तफा गुफ्तार मुस्तफा शान सहाबा उज़्मत सहाबा नारे तकबीर नारे तकबीर नबी जे तो गड हा कुरान जे तो गड हा भिटाई जे तो गड हा इमरान खान जे तो भजी विया पिणे न्याजी ॾिठा भजी विया जो तो वारा कारकुन हा धरने में जावला वाहे कांदा हबीब सी मोहब मिठा मन ठाया सिद्दीक सादिक सिद्क जो सरदारे सरदार उमर अदालत आगरो उस्मान इज्जत दार कादर पांजे कुदरत सा कया अली सा इकरा पर जुमरदी जिन सारा हसन मीर हुसैन अल्हम्दुलिल्लाह पीर गोठ जे मैन बाजार जे अंदर हर साल मुहर्रम उल हराम थे शुहदाए इस्लाम शुहदाए करबला मजलूम करबला दरस करबला जो उन्वान असां दीनी तबलीगी इस्लाही प्रोग्राम हाजी गुलाम अली साहब चाचो अल्लाह बख्श साहब भाऊ अबू बकर साहब उन्हनि जी पूरी टीम मुबारक जे लाइक़ आहे पर तव्हांखे बि मुबारक ॾियां जो गर्मीअ में अलीअ जे औलाद जो ज़िक्र ॿुधो अथव ये जलसा छो थींदा आहिनि त असां में जेके दीन में ग़लत फ़हमियूं न ख़त्म थियनि हिकिड़े ॾींहुं वाइद ॿुधण सां तव्हां जुनेद बगदादी कोन थींदो सुबुह टाइम ॾियनि था 20 मिंट पोयां रेल मौलवियुनि जी वेठी आहे जेको तो वे हे पाचे में हथो अल्लाह टाइम ख़त्म इतरा घुराया छो अथव तबलीगी पिया मस्जिद में रो हिकिड़े ॼट दरीअ खां बि चेड़ा कयो छो था जो राम भट्ट था क्यों पर सभिनीनि जो टाइम बचाए ऐं असां मौलवी भी जो कुर्सीअ ते वेहूं था न जैसे कारो गदो हींग न करे न लॻा बाबा तो हाज़री भराई मानी खाधई लिफाफो मिलंदो जान छा त ख़ल्क़ आई आहे सभु त चओ सुभाणे पहिरीं ग़लत फहमी असां में कहिड़ी आहे त अबा शहादत मुसीबत आहे मेन फॉल्ट इहो आहे वादा वारा फाल्टू ॻोल्हींदा आहिनि 7 ॾींहं थिया आहिनि पीर ॻोठ में बिजली कोन्हे का छो मांगनि वटूं फाल्टू पई क़यामत ताईं तोखां इहो फाल्टू कोन लभंदो तॾहिं दाला साईं जन्नत जी बिजली अंडरग्राउंड कई मथां वापदा वारा फाल्ट न ॻोल्हनि मेन फाल्ट जट समझंदा शहादत मुसीबत आहे पर ख़ुदा जो कसम शहादत अल्लाह जी नेमत आहे ॾाढा नथा जो सुभाउ बैयत बुलंद करे शहीदनि खे सलाम कयो करबला जो शाह हुसैन वाह हुसैन वाह हुसैन करबला जो शाह हुसैन करबला जो शाह हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन नारे तकबीर नारे तकबीर पहिरीं ॻाल्हि इहा तो सम्झाया त शहादत नेमत आहे शहादत सभई नथा ॻाल्हायो शहादत 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 नेमत नेमत में राम भट्ट कबा तो जब पुट जमे न तू तॾो विछाए वेही रहो जट शहादत हाणे हैदराबाद हिकिड़े माईअ जो पुट विझाइजी 2.5 साल थिया ना मूंखे जे मुंहिंजे बचे लाइ दुआ कर मुंहिंजो अमा अलाह करे शहीद थी वियो हुजे त न कुराड़ीअ मूंखे छा जो पीर ॻोठ वारा मूंखे जे मुला निभागा वाई त सवली खट अड़े कुराड़ी का पलाल जी ट्रक मथां चढ़ी पलाल थी छो जमा कमंद जी न छो त मरी न वञे
शहादत अल्लाह जी नेमत दलील 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 नबी मुसल्ले थे चापे थे वल्लदी नफ्स मोहम्मद बियदे मौला मां मोहम्मद जे दिल जी तमन्ना तुंहिंजे रस्ते में शहीद थिया वरी जिंदा थिया वरी शहीद थिया वरी जिंदा थिया मिठो मोहम्मद हजरत उमर मुसल्ले थे जे तो अल्लाहुम्मा रज़क़नी मौला मां बे शयूं तो घुरां रब जो मां चार करे तो ॾियां जोर सां रब केॾो सखी आहे पीर घोट वारो ॾाढा त जो सुभा गुर हिक ॾेबा मूसा अलैहि सलाम दुआ घुरी क़ुरान में लिखियल आहे हिन क़ुरान छा चई रब्बी इन्नी लिमा अंज़लते इलैया मिन खैरिन फ़कीर मुंहिंजा मौला 8 ॾींहं वणनि जा पन खाधा अथमि मूसा छा खपे चए मानी खपे रब चो चुप कर मां पचाइण वारी थो ॾियां छड़ा त ॾाढा जो सुभान अल्लाह ज़ोर सां शरीयत चवे थी पहिरियों छोकिरी पोइ नौकरी असां वारा छोरा था चवनि पहिरियों नौकरी मिनटू तो करे पीउ पुट अरे शादी करे 45 सालनि जो थियो आहे न पोइ ॾिसी ॾिसी मखण सभु वियो आहे खबरदार रब चो उमर तू बशयूं तो घुरे मचा तू शहादत तो घुरे मां मोहम्मद जे मुसल्ले ते थो ॾियां ॾाढा छो न था चओ तो जो कबर मदीने में मां मोहम्मद जे रोज़े में थो ॾियां मुझे मौला हुसैन जॾहिं जाओ हाय हाय पाक हुसैन तो फरमाए मां कायनात में 3 शयूं ॾिठियूं अख पटियम अबे अली के नमाज पढ़ंदे नाने नबी के सजदा कंदे अम्मा साण के मुसल्ले ते मौला जो कुरान हुसैन के बचपन में कुरान जोलिया में कुरान लोलिया में कुरान तॾहिं त पीर गोठ वारो करबला में कुरान असां केॾी वफ़ा कई अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान गोठ कासिम कुर्बान अब्बास जा बाजो करची विया 72 साथी कुठा पिया जो तो शिमरा मां के बच्चा प्यारा नान हुसैन के रब जो कुरान प्यारो है भैया तो बुलंद करे नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत नारे तकबीर क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन नेज़े पे सर था जुबां पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन ने नाने के दीन पर हर चीज वार दी कुछ भी ना अपने पाप बचाया हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन रमजान जे ईद जी रात अम्मा मुसल्ले ते वेठिया इमाम हसन हुसैन नंढड़ा बीच में भाकर पा अम्मा सुबाने ईद कपड़ा कोनन जे मां दुआ थी कया अल्लाह ॾींदो मां वेड़ी हुजे मायूं सुधरन न मुल्क सुधरे छो त असांजो रिमोट इन्हनि वटां हीअं जो बटन थी वञनि त मुड़ुस खे जनवरी में पगार पुट जमंदो न पुछन जो ॾींहुं छाजो आचर नालो रखो त आचर खान पुट जमंदो ॾींहुं छा जमो नालो रखो जमो खान असांजो मौला चांडियो साहिब उन वटि हिकिड़ो हमरा आयो जे पुट जा हुआ 7 महीननि में नालो छा रखांसि जे नालो रखेसि राकेट जैसे राकेट छो जे 9 जो सफ़र 7 में कंहिं राकेट चइबो अम्मा सुबाने ईदा कपड़ा कोनन मां दुआ थी गया अल्लाह दुआ घुरी बस कई दरवाजो खड़कियो बचड़ा हुसैन जी अम्मा दर खोली घोड़े सवार नूरानी शक्ल बवगा पेक थियल चेकड़ो तुंहिंजो आ ॿियो तुंहिंजे वॾे भाउ हसन जो सुबह जो ईद नमाज थी ईद पढ़ी नबी से न्याणी असां ईद मिलण आया तव्हां त पिरियाले भॼन आयो सखर असांखे त न्याणियूं वणनि ई नथियूं पुट थो ॼमे छठियूं दीदियूं मींहं जे छीणे जेॾा केक धीउ थी ॼमे जट जो बूथ ख़राब लठ कयूं ज़ाल ते ज़ीपट रुगो धीअर थी ॼणे अहिड़ो मुड़ुसु माण्हू आहे पुट तूं ॼण भला
नवड़ा लागो पीर गोठ वारो ज़ालुन जा वॾा हक़ अथव। ॿाराड़ीअ जी माई मज़लूमा लाबारो माई करे, गाह माई करे, कुतर माई करे, छेड़ा उहे खणे, काठू उहे करे, पोतो छपर चाते रखिया आहिनि। ॿाराड़ीअ जी माई मज़लूम, शहर जी माई खुदा पनाह। पुट थी ॼणे थञी नथी प्यारे, पीर गोठ वञे तो हा निपुल त वठियो अचां। पाण वेठिया ड्रामे ते छोरे के निपुल वात में कुंड में सुतो पिया। मेड़े अज वरी मर्दन जा हक़ बि तो ॾसां। मर्दन जो वॾो हक़ आ। ज़ाल पुछण या रसूल अल्लाह मुर्स जो केतिरो हक़ आ? पाण फरमायूं जे रब खां सवा ॿिए खे सजदे जो हुकुम हुजे आ, मां ज़ालुनि खे हुकुम कयां त मुर्सनि खे सजदो करे। ज़ाल मुर्स जे मोकल खां सवा पीउ जे घर बि न वञे ऐं असां वारियूं बिना पुछण जे सॼी ख़ैरपुर घुमियूं अचे। ज़ाल मुर्स जे मोकल खां सवा नफ़ली नमाज़ बि न पढ़े। मौलवी वेठा आहिनि, पुछो हे फौजीअ जी ज़ाल आहे, फौजी 4 सालनि खां पोइ आयो आहे। हू वेठो हंध ते अखियूं टिमकाई हीअ मुसले ते अल्लाहु अकबर। फर्ज़ पढ़, जान छॾ, ड्यूटीअ ते चढ़ो हली। अॼु त अञा हाजी गुलाम अली मुंहिंजे ब्रेक ते लत ॾिनी आहे। 5 अक्टूबर ते पीर गोठ ईंदो, मुंहिंजा 4 ई गियर फिरी हूंदा। नबी सिंह आया, फातिमा जी बाबा बचड़न जा कपड़ा कोन हा, काॾों हंधई जे दुआ घुर मलाई केर दर खड़का जे सॾु कर त मां कपिड़ो ॾिसां। नबी सिंह कपिड़े में हथ विझी फरमाया, फातिमा जी बाबा ये दुनिया जा कपड़ा कोनन, हे जन्नत जा कपड़ा थे। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह। मौला अली जा मुरीद बैयत बुलंद करे चओ नारे तकबीर। शान मुस्तफा, अज़मत मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत। करबला जो शाह हुसैन, वाह हुसैन, करबला जो शाह हुसैन, तुझो हुसैन मुझो हुसैन, तुझो हुसैन मुझो हुसैन। नारे तकबीर, नारे तकबीर। कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का, फर्शे ज़मीन से अर्श तक है चर्चा हुसैन। कल भी मां अचा पियो नवाब शाह मां, रेंजर्स वारनि मुंहिंजी गाॾी रोकी त हिकिड़ी बैटरी हणी चो ही हज़रत मौलाना झल दब है। हाणे त सोशल मीडिया मांखे एॾो मशहूर कयो आहे, मशहूर भी खोड़ कयो तई, वरी ख्वार भी खोड़ कयो। हाणे 7 त मूं एसपिन जा प्रोग्राम कया, 2 बंग साहब जा प्रोग्राम, 2 तनवीर तुन्यो लाड़कर, नवाब शाह, IG DIG एडिशनल IG अदी फरियाल, 1800 ऑफिसर वेठा। मोली असदुल्ला खोड़ो पियो तकरीर करे, भागत ॾिस खोड़े जा, छा बिली छा जुलाब, हल बंदूक तुंहिंजो ठका। पोइ मां उतां तकीर करे निकतुमि, मूंखे साह बि फिरी आहे। मौलवी तूं कहिड़ी जमात जो? मुंहिंजो जमीयत उलमा इस्लाम असांजो लीडर आहे मौलाना फज़ल रहमान। ॾाढा नथा चओ यार, जोर सां पक्का देवबंदी बैयत बोलो। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, कायद जमीयत मौलाना फज़ल रहमान, मुस्तक़बिल का हुक्मरान। नारे तकबीर। हजरत मौलाना असदुल्ला हैदरी। वरी मूंखे बि यूरिया जी बोरी ॾेई छॾी। मूंखे चऊं पोइ सुवाल पुछई, मुंहिंजो पुछो, चयो मौलाना डिॼे नथो छो? मुंहिंजो न डिॼंदो। चऊं छो? मुंहिंजो चोर न आहे।
चोर चोर पुलिस चोर पकड़ी ईंदी आहे न पीर गोट पो चोर दिल भर दियो बंदा आलिम अॼु क़ुरान ॿुधाइण आया हैदरी असायो अली जो सामान असां वटा अली कारी हो कुरान असां वटा अली हाजी हो काबो असां वटा अली नमाजी हो मस्जिद असां वटा अली दीनदार हो दीन असां वटा पीर गोठ वाला अली जो बचड़ो मुझो मौला हुसैन सजदे में शहीद थियो मुझो कायद शहीद अल्लामा डॉक्टर खालिद शहीद थियो सिर सजदे में आए हैदरी असायो कुक्कड़ वेड़ाए कुत्ता वेड़ाए शराब पे मेला कराए रंडू नचाए कचरा नचाए भंगा पे किन्ना कम करे तब हैदरिया अग्यां का वधी के तो पोया थलका एडा अचो न त मां पोया आवाज शुरू कर कहने से मौलाना फजल रहमान थे तो मलक हमसा न बिड़ो नशे में टुने मोबाइल पे 420 तो पुलिस अची छापो आयो एकड़ो हियो बगो एकड़ो हियो एकड़ो वरी मुकाम में नंढड़े बार जे कबर ते पुलिस चई छापो करी जे बाबे ते कुल पियो पड़ा अड़ी त नंढड़े बार जी कबर आचे बाबो नंढे ऊंदे मरी वियो हो असांजे मुल्क में कानून उबतो आहे जेको ॾाढ़ी रखे पटको बधे नमाज़ पढ़े चवनि था इहो मुल्लो आहे ऐं जेको सॼी ज़िंदगी मस्जिद में न अचे इहो मोमिन आहे जेका भाई पर्दो करे घर वेहे नमाज़ पढ़े हया वारी ज़िंदगी गुज़ारे चवनि था इहा मुल्याणी आहे या ऐं जेका सॼो महरम घर न अचे इहा मोमिनियाणी आहे असां कानून हिते आश के रसूल के फांसी दियो गुस्सा के रसूल के जहाज में चाड़ियो असां के इमरान खान जो दुख ना है खुदा जो कसम असां के न जज जो दुख जिन आसिया कुत्तीअ मां हथ कढिया दुआ कयो इन जज के को बरोच मुंह पएस जो तो बरोच सिधी ॿुधाईंदा हिकिड़े बरोच खे जज नहीं सज़ा चे तोखे 3 साल टीपा जज के चई तो त टिट ॾेई छॾियो बकरियूं पिणे चारींदो वेड़े आ बरोच बना जिबरील जो भाव सच्चू त चई घणी बरोचन जी तारीफ़ न तो क्या वरी कंहिंजी में बि कोन छॾींदा कतबल हसन वल हुसैन इमाम हसन हुसैन पट्टियूं लिखी खणी आया पट्टियूं नाना फैसलो कर अकर कंजा भला जे मां कीअं कयां फैसलो कंदो हैदर करा ॾाढा चओ अली अली आहे मौला अली जा मुरीद बैयत बुलंद करे चओ नारे तकबीर शान सहाबा चमन चमन गली गली अली 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 चमन चमन गली गली चमन चमन गली गली नारे तकबीर नारे तकबीर फैसलो करे तो मौला अली करे बियो सवाल क्यों अली भाव मथे आया दोस्त मौला जो जवाब पुछा जे दोस्त थे हीरो भाव थे सोन हीरो टुटो त न गंढबो भाव सोन आ 10 दफा डाहे वरी ठाहे ॾाढा छो न था चओ जोर सां अली बियो सवाल जो जवाब जे पुछ जे काफर तो मरे तो साड़न था मुसलमान तो मरे तो पूरन था फर्क मौला जो जवाब पो ॾींदो पीर गोट वारा पहिरियों ॾाढा चओ अली अली आ चओ अली अली आ चओ अली अली आ मौला अली जा मुरीद बैयत बुलंद कयो मां ॾिसां को कटड़ू नारे तकबीर शान सहाबा शान अहले बैत चमन चमन गली गली चमन चमन गली गली नारे तकबीर नारे तकबीर मां बबरले में 6 अप्रैल ते शान अहल बैत ते तकीर कई बबरलो तांजे भरसा पूरा पौना 2 कलाक मौला अली जो जिक्र कयो था जाकिरन जा पुत्रा पढ़िया लिखा सैयद जो खुदा जो कसम जो बंदी जे ज़बान मां अली जो जिक्र असां अॼु ॿुधो आहे हां ॿुधो त सही चओ अली अली आहे
चो अली अली आ मां भी सिंध बलोचिस्तान में जलसा कया आहिनि पर अॼु पीर ॻोठ वारनि थक लाहे छॾिया ॾाढा नथा चओ सुना दुआ कयो अल्लाह जी अल्लाह बख़्श खे सिहत अता कयो अल्लाह हाजी साहब खे तंदुरुस्ती अल्लाह जेका दवा हले पई उन में शफ़ा जो हुकुम जो अॼु गुलाम अली मूंखे चयो जमल ईंदे तुंहिंजो टाइम आहे ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह मां भी अॼु 3 जलसा छॾे पीर ॻोठ आयो आहियां छो त पीर ॻोठ बुज़ुर्गनि जो शहर आहे अल्लाह वारनि जो शहर आहे पीर साईं वॾो पगारो रोज़े धणी रहो मां साईं जे मलफूज़ात में पढ़ियो जमायत गॾु आहिनि हिकिड़नि ॻोठ वारनि चयो साईं हिते हिकिड़ो वण आहे उनजे पन मां नूर जो लाटो साईं जन फरमा हलो मूंखे वण ॾेखारियो आया जमायत वेठी खोटाई करायूं साईं हेठि लही विया मुराक़बो कयूं वण जे पन साईं जन फरमा पुट बंदि कयो साईं छा मामिलो फरमा अल्लाह वारे जी क़बर आहे उनजी दिलि ज़िंदा आहे उहो करे पियो अल्लाह 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 रब जे नाले में एडो नूर आ जो वण जे पन पन मां नूर जी लाट पा निकरे भैया तो बुलंद करे रोजे ताड़ियों के शान मुस्तफा अजमत मुस्तफा उलमाए हक उलमाए देवबंद सर फकफ सर बुलंद नारे तकबीर सामो वारा दोस्त बीठल वेही रहो जेके विच में बीठल मां 3 गणींदुमि पोइ बि को बीठल हूंदो त पुलिस कार्रवाई कंदी हिकु अढाई पौना 3 ये जेके विच में बीठा आयो ये वेही रहो विच वारा बाक़ी साइडुनि वारा भले बीठा विच तां जे बीहण जे करे पोयां के तकलीफ छा त खलकाई मां पीर ॻोठ जे जमात के सलाम थो कयां बेटा ई तो जे तॾे वञे तिन जे जेके खिली खीकारे नवे हंदो त मां हेॾे मुंहुं कंदुसि ठटे में मुझे एसपी घुरायो वाणिया में तकरीर ॿुधण आया ॾाढा छो न था चओ सुभाणे हिकिड़ो कराची खां डॉक्टर आयो डॉक्टर शाम दीवानो लंदन जो डॉक्टर पोइ कलाक तकरीर के में 1.5 कलाक सेल्फिन में लॻो सेल्फी छोरा से मूंसां पिणे सां कॾहिं सेल्फी कढाई थी अली काफर तो मरे तो साड़न था बाकी मुझे 10 मिनट बचाए मां एड़ो मौलवी नाया जो चढ़ा तो न सभी जो हक आहे सब अचन था टाइम कढी अल्लाह अली काफर तो मरे तो साड़न था मुसलमान तो मरे तो पूरन था फर्क मौला जो जवाब पूछा जी काफर थी गंद के दे तीली मुसलमान हीरो वेंजारियोस नवा लठा पारायोस खुशबू लगा यो मरी न वियो आ पीर ॻोठ मां पंहिंजे रब सां मिलण वियो वरी बियो हमरा अली मुझो ब शादियूं थियल आहिनि ॿिन्हिनि जी डिलीवरी थी आहे हिकिड़ी पुट ॼणियो बि थी ॿई तो चन पुट मां ॼणियो छोकिरीअ जा राम बटा अली फैसलो कर पुट जी माउ कहिड़ी आहे धी जी माउ कहिड़ी आहे मौला अलीअ जो फैसलो पुछा चई ब खाली प्याला घर खणी वञ ॿिन्हिनि जी थञ अलॻि अलॻि करे खणी आयो चई ॾिस जंहिंमें थञ वधीक आहे या पुट जी माउ जंहिंमें थञ थोरी धी जी माउ अली इहो फैसलो अकुल मां कई या क़ुर मां मौला फरमा अली कॾहिं क़ुर खां ॿाहिरि वेंदो ई न अली कहिड़ी आयत मां चई लिज़कर मिसलो हज़्ज़िल उनसयैन क़ुर थो चए पुट जा पैसा धी जो 100 होॾे थञ वधीक आहे पुट जी मां हेॾे थञ थोरी धी जी मां अलीअ जो फैसलो न मोहम्मद जे क़ुर जो फैसलो आहे ॾाढिया जो अली अली आहे भईयो त बुलंद करे चमन चमन गली गली अली अली चमन चमन गली गली करबला जो शाह हुसैन वासिन तो जो सोन मोहन सोन नारे तकबीर नारे तकबीर काफिले में बमायूं पियो वञनि ॿिन्हिनि जी डिलीवरी
हिकिड़ीअ जो ॿार मरी वियो उन चयो हुन ॿार ते कब्ज़ो कयो ॿार हिकु रना ॿ वो चे मुंहिंजो छोरे ते नंबर प्लेट बि न हुजे अली फ़ैसिलो कर ॿार आहे हिकु मायूं आहिनि ॿ मुंहिंजे मौला अलीअ जो फ़ैसिलो पुछा ऐं है जलाद खे जे का तो खणी आ छा था कयो हिन छोरे खे ॿ टुकर थो कयां अधु हुन माईअ खे ॾियां अधु हुन खे ॾियां जेका कूड़ी ही उन चयो भले ॿ टुकर कर अधु मूंखे ॾे अधु हुन जेका सची ही उन चयो अली ॿ टुकर न कर भले हिनखे ॾेई छॾेसि हज़रत अली फरमायो हुआ कूड़ी आ ही सच्ची माओ आ चओ अली अली आ छो न था भला अली जो न कटड़ू आयो छा चओ अली अली आ चओ अली अली आ चओ हाणे सभु हथ खणो मां ॾिसां कजो हथ हेठा त इहो कटड़ू नारे तकबीर शाने सहाबा शाने अहले बैत चमन चमन गली गली चमन चमन गली गली चमन चमन गली गली नारे तकबीर सपा सिंधड़ी अंब वापडा वारा भी कुरान बुधन वापडा पुलिस मौलवी सुधरन न मुल्क सुधरे मैन फाल्ट इन्हनि में आ असां ये मलंगन वड करबला जे कम उबतड़ा उन्हनि खे पानी न मिलियो हिते शरबत उन्हनि रोज़ा रखिया हिते बिरयानी उन्हनि सबुर कयो हिते वठ वठा उन्हनि पर्दो कयो सॼी राति ॿाहिरि मां चयो मान भिक्षा दे मुंहिंजो तव्हां छोकिरा वेही रहो जावा हो या सूरतीअ मां निकिता हो जा बड़ा गुलाम अली अॼु थकल आहे छा खुदा जो कसम जेसीं जहमल आयो असांखे तव्हांजे मसरूफ़ियत जो अहसास सभु त चओ सुभाणे मां राति तव्हांजे पाड़े में वरी वियो आहियां मीरपुर माथेलो उतां मोटी वरी भॻो पीर ॻोठ दुआ कयो त अञा को हिकिड़ो धक्को वञी हणा रोज़ रोज़ ॾही थो रही मां भिक्षा दे मलंगर खे चयो मुंहिंजो तव्हांजो ज़िदो असां सां चओ कीअं मुंहिंजो असां अछा कपिड़ा पायूं तव्हांजो रंग ई पंहिंजो असांजो वज़ू मुंहं खां तव्हांजो पेरनि खां असां हथ ॿधी पढ़ूं तव्हां हथ छोड़े असां मानी वात सादा खाऊं तव्हां को ॿियो रस्तो वठो बैनर भले लायो कम न थींदो छो त मौलवी मोबाइल जे तिरड़ो छा त खलकाई आहे खुदा जो कसम वड़े वाह हाजी गुलाम अली वड़े वाह अबू बकर दुआ कयो अल्लाह हाजी वॾे खे सिहत ॾे आफ़ियत ॾे तंदुरुस्ती अथा अल्लाह ॿई ॼणा आया बाबा नाना फ़ैसिलो कर जे मां कीअं कयां फ़ैसिलो कंदो हैदर करार बाबा फ़ैसिलो कर अखर कंहिंजा भला राइटिंग असांजे छोरनि जो अंग्रेजीअ ते ज़ोर हाणे मां जाम छोरे तकीर गई हिकिड़े चयो मां फुल अंग्रेजी ॻाल्हाईंदो आहियां जो अंग्रेजी त गॾो बि ॻाल्हाईंदो आहे गॾो हिंग कंदो आहे न छा चवंदो आहे हाउ आर यू हाणे नवाब शाह में मूंखे ज़रदारनि घुरायो उते बि हिकिड़ो कामिरे साईं मां फुल अंग्रेजी ॻाल्हायां मुंहिंजो अंग्रेजीअ ते बाक़ाइदे उबूर आहे चई हा मुझे जल्द बखे अंग्रेजी में छा चइबो चई हो त मुंहिंजे पीउ खे बि कोन ईंदो मुंहिंजो बि जल्द खबरदार हाणे त ज़रदारीअ वारो पुट बि चए पियो इमरान खान खे जल्द खबरदार नाना बाबा फ़ैसिलो कर जे मां कीअं कयां फ़ैसिलो तव्हांजो कंदी ख़ातून जन्नत अम्मा फ़ैसिलो कर जे मां कीअं कयां हसन हुसैन जो फ़ैसिलो कंदो अर्श वारो अलाह हुसैनी ॾाढा चओ मौला हुसैन जा मुरीद ॾाढा ज़ोर सां पीर ॻोठ जी जमात हैदराबाद ताईं मशहूर आहे हाणे मां उमरकोट वियुमि उमरकोट मेंदर जो पार ज़रे ते इंडिया जे बॉर्डर
उते मूंखे हिकिड़ो फ़क़ीर मिलियो मंदिरो हो ज़ात जो चईसीं पीर ॻोठ ॾहीं ते जलसो थींदो आहे मुंहिंजो हा थींदो आहे। ॾाढा छो नथा चओ सुभाणे अलाह तव्हांजो जलसो इंडिया जे बॉर्डर ते मशहूरु आहे ऐं हिन जलसे जे सदके इंशाअल्लाह इंडिया जे दिल्लीअ जे जामा मस्जिद ते झंडो हणंदासीं। ॿुधी छॾ मोदी कश्मीर में ज़ुल्म बंदि कर न त धोती बि धूड़ कंदासीं। अन्या हिकिड़ो नारो हणो कश्मीर बनेगा कश्मीर बनेगा कश्मीर बनेगा कश्मीर बनेगा नारे तकबीर नारे तकबीर। असांजा हुक्मरान त सौदो करे आया हाणे शैतान खान काद्याननि जे चङे मुड़ुस वठी अमेरिका जे सदर खे वञी पेरें पियो मुल्क बि नथो हले कर्ज बि नथो मिले तेल बि नथो लभे माई बि घर नथी करे फज़ल रहमान बि जान नथो छॾे जल दब असां त मुंठ में चयो त हिन खदड़े खां मुल्क न हलंदो जॻह रन नथी वेहे हिकिड़ी छॾे वे त ॿी बि छॾे वियसि वरी ॿी जेका छॾे वियसि हुन ख़बर अथव किताब में छा लिखियो हुन किताब लिखियो आहे वॾो थुल्हो नेट ते पियो आहे किताब भले पढ़ी ॾिसो हुन माईअ छा लिखियो जे काई माई हिन सां न पढ़णिजे छो चई गोलमाल जो शौक़ीन आहे। क्रिकेटी आहे न क्रिकेटी क्रिकेट जे मैच ते मैच जा शौक़ीन घटि छोरनि जा शौक़ीन वधीक हूंदा हा उहे वरी पंहिंजूं पिचूं पिया जाचींदा। अक्टूबर में फुल तैयारी पई हले पर हुजूर जे ख़त्म नबूवत ख़ातिर इंशाअल्लाह से मोहम्मद रमज़ान जे क़ियादत में उस्ताद उबैदुल्लाह जे क़ियादत में सभी ना हज़ारे ना लखन जे तादाद में पीर ॻोठ मां ख़ैरपुर मां जमियत जा झंडा नारा सिरनि सां कफन इस्लामाबाद सुप्रीम कोर्ट जे अॻियां वेही मुतालबो कंदासीं हुक्मरान आसिया कुतीअ खे छॾण वारो तव्हांजो फ़ैसिलो हे मोहम्मद जे आशिक़नि जो फ़ैसिलो हलायो गोलियों खुटी वेंदियूं मोहम्मद जा आशिक़ कोन खुटी सघंदा। नारे तकबीर खत्म नबूवत ताजदार खत्म नबूवत हलबो जरूर हलबो इस्लामाबाद हलबो हलबो जरूर हलबो हलबो जरूर हलबो कादियानिन पे इमरान और फुशतान पे नारे तकबीर। आलम इलाही तफसीली बयान नथो थी सघे वमा तौफीक इल्ला बिल्लाह।